सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सखर में वधंदड़ बदअमनी ऐं डकैतियूं फुरूं ख़िलाफ़ अवाम जो सबर जवाब दी वियो आहे। आरिफ बिल्डर्स वासी रोडन ते निकिरी आया। क़ौमी शाहराबंद शहर सखर में ॾींहों ॾींहुं वधंदड़ डकैतियुनि फुलुटुनि ऐं बदअमनियुनि सबबि तंग आयल अवाम आख़िरकार रोडन ते निकिरी आयो। सखर टाउनशिप जे आरिफ बिल्डर्स वारे इलाक़े में हथियारबंद ॾोहारियुनि गन पॉइंट ते औरतुनि खां चोरियूं ऐं कननि मां सोन वालियूं लाहे फरार थी वञनि था। अहिड़नि वाक़िअनि बाद इलाक़े में ख़ौफ़ ऐं हैरास जी लहर छाइजी वई आहे। वाक़े ख़िलाफ़ इलाक़े जे रवासियुनि, औरतुनि, मर्दनि ऐं नौजवाननि समेत सख़्तु एहतिजाज कंदे सखर टाउनशिप ॿाहिरां क़ौमी शाहरा नेशनल हाईवे खे ॿिन्ही पासनि खां बंदि करे छॾियो। रोड बंदि थियण सबबि हर क़िस्म जी ट्रैफ़िक मुकमल तौर ते मुअतल थी वई, जंहिं करे मुसाफ़िरनि, मरीज़नि ऐं डिघे सफ़र कंदड़नि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंझणो पियो। मुज़ाहिरीन जो चवणो त सखर में ॾोहारी बेलगाम बणिजी विया आहिनि। ॾींहुं ॾिठे हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते फुरूं मामूल बणियल आहिनि, जंहिं ते पुलिस ऐं ज़िले इंतिज़ामिया मुकमल तौरु नाकाम नज़र अची रही आहे। इन्हनि इंतिज़ामिया जी ख़ामोशी ते केतिरनि ई संगीन सवालनि खे जनम ॾेई रही आहे। असांजा इन्हनि ख़बरदार कंदे चयो आहे जेकॾहिं अमन अमान जी सूरत हाल बहितर न कई वई त एहतिजाज जो दाइरो वधीक वसी कयो वेंदो।